हालाणी जेको ज़रात जी वॾी हैसियत रखे थो, जिते ज़रात खाते पारां 40 साल अॻु हालाणी शहर में 3 कमरनि हिकु हाल ई चौधीवारी ते ऑफिस क़ाइमु कई वई हुई ऐं उते ज़रात खाते पारां असिस्टेंट फील्ड ऑफिसर बेलदार ई ॿियो अमलो मुक़ररु थियल आहे, जंहिंजी बिल्डिंग काफ़ी अरसे खां तबाह बर्बाद लॻी पई आहे। कमरनि जी दीवारुनि में ॾार पइजी विया आहिनि। चौधीवारी मुकमल कई पई वञे, अमलो घर वेठे पघार खणणु लॻो। इन सिलसिले में आबादकारनि मंज़ूर अली ख़ासकेली, असद अली ख़ासकेली, ज़फ़र रहमान ॿिनि सहाफ़नि खे ॿुधायो त ज़रात खातो अमलो मुक़ररु थियल आहे, पर बिल्डिंगूं ज़ुबुहाल थी वियूं आहिनि। अमलो ऑफिस में अचे ई कोन थो। आबादकार जॾहिं बि ऑफिस वञनि था त उते को बि माण्हू नज़र नथो अचे। हिननि जो त काफ़ी भेरा ऑफिस खे कब्ज़े खां बचायो आहे, पर अञा बि कब्ज़े करण जा साबा थी रहिया आहिनि। असां ज़रात खाते जे आला ऑफिसरनि खे बि लिखियो आहे, बिल्डिंग जा फुटेज बि कढी मोकिलिया आहे, पर हिन वक़्त ताईं को बि तदारुक नाहे थियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।